नाज़रीन अज असां प्राइमरी स्कूल मचुर जो विज़िट पे कईसीं। ॾिसण आयासीं त हीअ मेन प्राइमरी स्कूल है जेको घट में घटि सदीअ जी हैसियत रखे थो ऐं तारीख़ी स्कूल है। साहिती परगणे ज़िले नुशहर फ़रोज़ जो ॻोठ मचुर तेलका भिरिया। हिन स्कूल खे को बि रस्तो न आहे ऐं खोड़ कमरा जेके आहिनि से ज़बून हालत में आहिनि। ॿारनि खे फर्नीचर न आहे। हिन जे भरिसां इमाम बारगाह आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट पंहिंजी जेका आहे इहे रस्ता ऐं रोड ठाराहे थी, पर तइलीमी इदारनि जे लाइ हुननि जे कननि ते जूम नथी चुरे। हीअ स्कूल आहे, ॾिसो त हीअ को रस्तो हलण जो न आहे। चौधारी नालियूं भॻी पियूं आहिनि। त हितां जी इंतिज़ामिया ऐं ज़िले जी इंतिज़ामिया ख़ामोश आहे त हिन स्कूल खे रस्तो नथो ॾिनो वञे। यानी पेवर ब्लॉक या नालियूं ॾिसो त गंदगी केॾी आहे। हीअ तमामु हिकिड़ो वॾो ॻोठु आहे मचुर जेको तारीख़ी स्कूल आहे ऐं उन में रस्ते जी ऐं ॿियनि शयुनि जी खोट आहे। महिरबानी करे हीअ गॾोगॾु हिन सां इमाम बारगाह बि आहे। हीअ प्राइमरी स्कूल मचुर आहे जेको अचो तव्हांखे असां ॾेखारियूं, जंहिंखे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। ही स्कूल हिकु तारीख़ी हैसियत रखंदड़ आहे। तमामु सुठी तइलीम आहे। अचो त अव्हांखे हीअ प्राइमरी स्कूल जा कुझु फोटेज ॾेखारियूं। ही मेन स्कूल प्राइमरी मचुर आहे जेको घटि में घटि 80-90 साल खां वठी हलंदड़ आहे। जॾहिं पाकिस्तान जो अञा वजूद न हुयो त हीअ स्कूल हुयो, पर हिन स्कूल में को रस्तो न आहे ऐं सहूलियतूं न आहिनि। असां तव्हांखे ॾेखारणु चाहियूं था त हीअ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग आहे जेका हिकिड़ी आलीशान बिल्डिंग आहे ऐं हिते कुझु सोलर जी 2 प्लेट बि आहे। कुझु उस्तादनि जी मदद सां ऐं ॻोठण जी मदद सां वरितियूं आहिनि ऐं फर्नीचर जेको आहे सो भॻल आहे ऐं काफ़ी जेका दीवार जेका आहे इहा बि काफ़ी जॻहनि तां टुटल आहे ऐं नलको बि आहे कुझु ख़राबु हालत में आहे। हिते वॉशरूम बि आहिनि। काफ़ी शयुनि जी खोटी आहे ऐं वाटर प्लांट जेको आहे सो इहो लॻायो वियो आहे, पर इहो अनमुकमिल आहे ऐं हिन जो बि मुकमिल कमु थियणु खपे। ऐं स्कूल जी जेका बिल्डिंग आहे सा काफ़ी कमरा जेके आहिनि भॻल टुटल आहिनि। महिरबानी करे हिन तारीख़ी विरसे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मेन मचुर खे जेके बुनियादी सहूलियतूं उहे मिलणु खपनि। ऐं अचो त पोइ तव्हां खे उस्ताद सां ॻाल्हायूं था ऐं ॻोठ जे मौज़ूज़ माण्हुनि ऐं चेयरमैन सां।